सकरंड वेझो फुर वारदात दौरान पकड़े पुलिस हवाले कयल जवाबदार मोहम्मद नवाज़ ज़रदारी जे मुबैना पुलिस तशद्दुद में फौत थियण वारे वाक़े खां पोइ पहिरीं एसएसपी तनवीर तुनियो खे हटायो वियो हो ऐं हाणे सकरंड जे डीएसपी यार मोहम्मद फुलपोटो खे बि मुअतल कयो वियो आहे। आईजी सिंध पारां वाक़े जो नोटिस वठण बैदि डीआईजी शहीद बेनज़ीराबाद परवेज़ चांडियो एसएचओ मक़सूद अहमद चन्ना खे बि मुअतल करे छॾियो आहे। एसएचओ सकरंड मोहम्मद मिठल खखराणी, वॾो मुंशी आरिफ खोसो ऐं एएसआई मोहसिन बलोच हिन ई केस में गिरफ़्तारी बैदि बी सेक्शन थाणे ते लॉकअप थियल आहिनि। पुलिस जे हिरासत में जवाबदार मोहम्मद नवाज़ ज़रदारी जे मुबैना तशद्दुद में फौत थियण वारो मामलो उन वक़्तु हाई प्रोफाइल बणिजी वियो जॾहिं मोहम्मद नवाज़ ज़रदारी जे वारसनि लाश सूधो धरणो हयो हो ऐं सूबाई वज़ीर हाजी अली हसन ज़रदारी धरणे में पहुची वारसनि सां ॻाल्हि ॿोल कई हुई। हाजी अली हसन ज़रदारी वाक़े खे पुलिस गर्दी करार ॾींदे चयो हो त मुतासिर ख़ानदान हिकु शरीफ़ घराणो आहे ऐं मोहम्मद नवाज़ ज़रदारी खे तशद्दुद करे मारींदड़ ऑफिसरनि खिलाफ कार्रवाई थींदी। ज़रूर कानूनी कार्रवाई थींदी ऐं वारस असां सभु वारस आहियूं। लाश तव्हां ॾिठो आहे हिन ते तशद्दुद थियल आहे? जी ही चवंदा त हिन खां रिकवरी थी वई आहे। रिकवरी 3 महीननि खां थी आहे। ही सकरंड मां वधो आहे, को मंतकी कान्हे। सूबाई वज़ीर जी अहिड़ी ॻाल्हि ॿोल बैदि एसएसपी शहीद बेनज़ीराबाद तनवीर तुनियो खे हटाए सीपीओ कराची रिपोर्ट करण लाइ चयो वियो ऐं ज़िले जी इज़ाफ़ी चार्ज नौशरो फ़िरोज़ जे एसएसपी संघार मलिक हवाले कई वई। हिन समूरे मामले जी शुरूआत कुझु ॾींहं अॻु उन वक़्तु थी हुई जॾहिं सकरंड वेझो फार्म स्टॉप ते केले जे वापारी मोहम्मद दीन रिंद खां एक्साइज़ अहलकारनि जूं वर्दियूं पहिरियल 3 जवाबदार गेह सां भरियल मज़दा, मोबाइल फ़ोन ऐं रोक रक़म फुर करे फ़रार थी विया हुआ। वापारियुनि मुड़िसी करे जवाबदारनि जो पीछो कयो ऐं टिन्ही खे सोघो करे पुलिस हवाले कयो हो। महिरबानी करे प्रेशर रखो न ॿिन्हिनि खे अॻियां करे असांखे कीअं तरीक़े सां कराए सॼी मज़दा कीअं जी भरियल वापारियुनि पारां पकड़ियल 3 मुबैना फ़ौरन मां मोहम्मद नवाज़ ज़रदारी लाइ चयो वियो त हू तालीम खाते में पटेवालो आहे। खेसि पुलिस हवाले करण वक़्तु उहा वीडियो बि वायरल थी हुई जंहिंमें हू चई रहियो हो त इज़तदार माण्हू आहियां, मुंहिंजी रिकॉर्डिंग न कयो। जवाबदार ॼाणायल मोहम्मद नवाज़ ज़रदारी पुलिस लॉकअप में अहलकारनि जे मुबैना वहशियाणे तशद्दुद में हयाती विञाए वेठो। वारसनि पारां लाश सूधो धरणो हणण ऐं सूबाई वज़ीर हाजी अली हसन ज़रदारी पारां मुतासिर ख़ानदान जे हिमायत में साम्हूं अचण बैदि पुलिस जूं फुर्तियूं शुरू थी वयूं। मोहम्मद नवाज़ ज़रदारी खे तशद्दुद करे क़त्ल करण जे इल्ज़ाम हेठि एसएचओ सकरंड मिठल खखराणी, वॾे मुंशी आरिफ खोसो ऐं एएसआई मोहसिन बलोच खे गिरफ़्तार कयो वियो ऐं मोहम्मद नवाज़ ज़रदारी जे भाउ असद नवाज़ ज़रदारी जे फ़रियाद ते संदन ख़िलाफ़ केस दाख़िल करायो वियो।
पुलिस जे मुबैना तशद्दुद में मारिजी वियल मोहम्मद नवाज़ ज़रदारी फोरू हुयो या न इन जो फ़ैसिलो त अदालतूं कंदियूं, पर हिन केस में SSP खां वेंदे ASI ताईं समूरनि अहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई मां इहो सवाल त ज़रूर उथे थो त पुलिस जूं आला अख़्तियारियूं अहिड़ियूं फुर्तियूं उन्हनि ग़रीब ऐं अबोझ माण्हुनि जे केसनि में छो नथियूं ॾेखारनि जिन खे पुलिस जे हिरासत दौरान या कूड़नि मुक़ाबलनि में फुल फिराए या हाफ फिराए कयो वञे थो।